चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु 9 जुलाई 2025। अच्छा, फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में असां वटि हिकिड़ो क्वेश्चन आहे, हिन खे सॉल्व कंदासीं। अच्छा, हिन टाइप जा सवाल जेके आहिनि अक्सर स्टूडेंट्स ॾिसी करे परेशान थींदा आहिनि। सो परेशान थियण जी काई बि ॻाल्हि न आहे। हिन वीडियो खे ॾिसण खां बाद में तव्हां हिन टाइप जा सवाल जेके आहिनि आसानी सां सॉल्व करे वेंदव। ठीकु आहे। हाणे जॾहिं बि हिन टाइप जा सवाल मिलनि तव्हांखे त हीअ जेका निशानी तव्हांखे नज़र अची रही आहे बराबरि जी, ईअं सम्झो इहा हिकिड़ी भित आहे। ठीकु आहे। अंग हिन पासे ॾांहुं रखो, ठीकु, अखर हिन पासे ॾांहुं। हाणे अखर मां मुराद 2x थी वियो, 3x थी वियो, के बि वेरिएबल थी विया। ठीकु आहे। अंग मां मुराद के बि नंबर्स थी विया, 12 थी वियो, 10, 15 जेके बि नंबर्स थी विया। ठीकु आहे। हाणे 10x हेॾे पियो ऑलरेडी। ठीकु आहे। त असां 6x हेॾे खणी ईंदासीं। हाणे 6x जे अॻियां कुझु न थी सम्झो, प्लस आहे त हेॾे अची करे छा चेंज थींदो, माइनस में चेंज थींदो। ठीकु आहे। हाणे असां एक्स वारा अलॻि कयासीं। ठीकु आहे। हाणे नंबर्स वारा जेके आहिनि असां अलॻि कंदासीं। हाणे 4x हेॾे ऑलरेडी पियो आहे त हिन 2 खे जेको आहे असां हेॾे खणी ईंदासीं। हेॾे प्लस जो आहे त हेॾे अची करे छा में चेंज थींदो, माइनस में चेंज थींदो। ठीकु आहे। हाणे 10x माइनस 6x कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 4x। ठीकु आहे। हेॾां 4 माइनस 2 कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 2। ठीकु आहे। सो हाणे 4x हेॾे ज़रब में त हेॾे अची करे छा में चेंज थींदो, 1 में चेंज थींदो। ठीकु आहे। हाणे 4 2 यानी जेका एक्स जी असां वटि वैल्यू आई उहा आई 1/2, यानी ही इन जो आंसर आहे। ठीकु आहे।